अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ से गॾु संजा सैयद। हल्ला से हेडलाइंस है। हयाती बुनियाद छा मुल्क में कोरोना विगे फौतन जो अंक 7,696 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,756 नवां केस ज़ाहिर। एक्टिव केसिस जो अंक 38,348 थी वियो। मुल्क में तालीमी इदारा खुलियल रहंदा या बंद कया वेंदा, फ़ैसिलो अॼु थींदो। तालीम बाबति बैनुल सूबाई वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस अॼु थींदी। तालीम वारा सूबाई वज़ीर पंहिंजूं सिफ़ारिशूं पेश कंदा। तालीम वारो वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद प्रेस कॉन्फ्रेंस में फ़ैसिलनि बाबति ऐलान कंदो। अॻूणे वज़ीर जो मर्द लंदन मां पाकिस्तान पहुचाइण जूं तयारियूं। खानदानी ज़रियनि मूजिब नवाज शरीफ जी मयत सां गॾु पाकिस्तान अचण जो को बि इम्कान नाहे। पंजाब हुकूमत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे पैरोल ते आज़ाद करण जो फ़ैसिलो करे वरितो। वयाज़ुल हसन चौहान जो चवण त दरख़्वास्त अचण ते ॿिन्ही अॻवाननि खे आज़ाद कयो वेंदो। कोरोना वायरस के ज़ाब्ते लाइ हैदराबाद में अॼु खां स्मार्ट लॉकडाउन लागू। शहर जा 17 इलाइक़ा सील करण जो फ़ैसिलो। नोटिफिकेशन जारी। डीसी हैदराबाद मौजूद बल्दिया कॉलोनी, मुबारक कॉलोनी, जनरल्स कॉलोनी ऐं गुलिस्तान फातिमा वारा इलाइक़ा सील कया वेंदा। दामने कौसार, एयरपोर्ट रोड, लतीफ़ाबाद, नसीम नगर चौक ऐं वाधूआ बि सील कयो वेंदो। भिटाई टाउन, कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी, गुलिस्तान सज्जाद खे बि सील करण जो फ़ैसिलो। अलमदार चौक विलेज खे बि सील करण जो फ़ैसिलो। स्मार्ट लॉकडाउन अॼु खां 15 दिसंबर ताईं जारी रहंदो। वज़ीर आज़म इमरान खान पहिरियों भेरो मुल्क में मुकम्मल लॉकडाउन जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान खान ट्वीट बयान में चयो त मुल्क में कोरोना जी ॿी लहर ॻणती रही आहे। केसिस ईअं ई वधंदा रहिया त मजबूरन मुल्क में मुकम्मल लॉकडाउन करणो पवंदो, जंहिंजी ज़िम्मेवार पीडीएम हूंदी। अपोजिशन सां करे खेनि एनआरओ न मिलंदो। पीडीएम एनआरओ लाइ अवाम जी ज़िंदगी ऐं मईशत खे तबाह करण में रुधल आहिनि। वज़ीर आज़म सिंध यूनिवर्सिटी में कोरोना केसिस ज़ाहिर थियण खां पोइ मारवी गर्ल्स हॉस्टल मां शागिर्दयाणियुनि खे कमरा ख़ाली करण जो हुकुम। ओचितो हॉस्टल ख़ाली करण वारे इंतज़ामी हुकुम ख़िलाफ़ शागिर्दयाणियुनि जो एहतजाज। शागिर्दयाणियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया पाण एसओपी जो ख़्याल न पई करे, जंहिं करे कोरोना में बाढ़ आई आहे। स्टाफ एसओपी खे फॉलो न पियो करे। हॉस्टल ख़ाली करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। पाकिस्तान जे मुस्तक़बिल जी तज़वील बंदि कई वञे। शागिर्दयाणियुनि जो मुतालिबो। कानपुर नहर में इमामबाग खे लॻल आरडी 17 वटां लॻल घारो वधी 30 फुट थी वियो। कणिक जो फसल पाणी हेठि। मीरपुर ख़ास मुहाज़िर कॉलोनी में मुबैना पुलिस मुक़ाबलो हिकु ॾोहारी मार्च वियो। पुलिस एहलकार मीर मोहम्मद शहीद ऐं एएसआई मोहम्मद अली शाह ज़ख़्मी थी पियो। मुक़ाबले में मार्च में पुलिस मुबैना मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजय रख पाई।
ऐं आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सक़ाफ़ती वारनि सिंध सदाबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुंड में तक़रीबूं मच कचहरियूं मौसीक़ी जूं महफ़िलूं मलमल आखड़ा स्कूलनि में सक़ाफ़ती रंगनि वारा प्रोग्राम कोठा पिया वञनि। गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंधमण खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। क़ौमी काज क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो अज़म।